अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त ज़मीर साइंस अकेडमी जो जेको आहे सो बाक़ाइदा आगाज़ थी चुको आहे। ऐं असांजो फर्स्ट लेक्चर आहे जेको असां डिलीवर कयूं पिया। ऐं जेको असांजो फर्स्ट लेक्चर आहे असांजो जेको 9th क्लास बायोलॉजी आहे, इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी फर्स्ट चैप्टर, उन खे सम्झण खां पहिरियां, उन खे पढ़ण खां पहिरियां असां चाहियूं पिया त जेको आहे सो ॿारनि खे, स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे असां साइंस सम्झायूं त व्हाट इज़ साइंस, साइंस छा आहे। असांखे अगरि साइंस जी ख़बर हूंदी त अॻिते हली असांखे बायोलॉजी या केमिस्ट्री जेके बि असां सब्जेक्ट आहिनि पढ़ण में आसानी थींदी। पहिरियां असांजो जेको साइंस जो कॉन्सेप्ट आहे उहो क्लियर हुजणु चाहिए। सभ खां पहिरियां आहे त व्हाट इज़ साइंस, साइंस छा आहे। साइंस छा आहे? द स्टडी ऑफ अवर सेल्फ एंड द इन्वायरमेंट। असां जेको आहे साइंस में छा पढ़ंदा आहियूं, असां ॿिनि शयुनि खे पढ़ंदा आहियूं साइंस में। हिकिड़ी फर्स्ट थिंग आहे असांजी जेको असां पंहिंजे पाण खे पढ़ंदा आहियूं, ऐं सेकेंड थिंग असां वटि जेका अचे थी इन्वायरमेंट, यानी कि हिकिड़ो त असां पंहिंजे पाण खे पढ़ंदा आहियूं, ॿी असां जेका इन्वायरमेंट आहे, आसपास जेके बि शयूं असां वटि आहिनि असां उन्हनि खे स्टडी कंदा आहियूं। इहा असांजे कंहिं में त अची वञे साइंस। हिकिड़ी त असां वटि इहा डेफिनेशन थी वई। ॿी हिकिड़ी डेफिनेशन आहे साइंटिफिकली जेका द नॉलेज ऑब्टेन थ्रू एक्सपेरिमेंट्स एंड ऑब्जर्वेशन, यानी कि उहो इल्मु, उहा नॉलेज जेका असां हासिलु कयूं कंहिंजे थ्रू, हिकिड़ो त तजर्बात करे यानी कि एक्सपेरिमेंट जे थ्रू, ऐं सेकेंड जेका थिंग आहे असां वटि ऑब्जर्वेशन, यानी कि जेका असां एक्सपेरिमेंट करे का नॉलेज हासिलु कयूं या वरी ऑब्जर्वेशन करे का नॉलेज हासिलु कयूं, उन खे बि असां छा चवंदा आहियूं? साइंस चवंदा आहियूं। यानी कि ही थी वई डेफिनेशन ऑफ साइंस। त साइंस छा आहे? द स्टडी ऑफ अवर सेल्फ एंड द एनवायरमेंट, द नॉलेज ऑब्टेन थ्रू एक्सपेरिमेंट्स एंड ऑब्जर्वेशन। फॉर एग्जाम्पल असां वटि ही हिकिड़ो शख़्स आहे, ठीकु आहे, हिकिड़ो शख़्स आहे, हिन जे आसपास ही जबल बि आहिनि, हवा बि आहे, ही वाटर बि आहे, ही वण बि आहिनि, नंढा कुझु वण मिसाल जी ॻाल्हि आहे असां वटि आहिनि, ठीकु आहे। यानी कि ही जेके बि शयूं असां वटि अची थियूं वञनि, हिकिड़ो त असां ही पंहिंजो पाण खे था पढ़ूं, मिसाल आई ही ॿी जेका असां वटि अची थी वञे इन्वायरमेंट, ठीकु आहे। ही माण्हू केर बि थी सघे थो, मां बि थी सघां थो, तव्हां बि थी सघो था, या केर बि थी सघे थो। ही थी वियो। ऐं ही आसपास जेके बि शयूं आहिनि जेके असांजे इन्वायरमेंट में अची थियूं वञनि, असां जेॾी महिल हिननि खे माना स्टडी कंदा आहियूं त इहो असांजो छा में अची वेंदो आहे? साइंस। यानी कि ई त थी वियो असांजो, ठीकु आहे, डेफिनेशन एतिरे ताईं सम्झ में अची वई। बाबा हाणे मिसाल सवाल थींदो आहे, हिते थी वई डेफिनेशन, ओके आहे, सम्झ में अची वई। हाणे सवाल थींदो आहे त बाबा असां ही नॉलेज छो हासिलु कंदा आहियूं? वाई वी गेट दिस नॉलेज? असां ही नॉलेज छो हासिलु कंदा आहियूं? असां ही नॉलेज छो हासिलु कंदा आहियूं? असां ही नॉलेज इन करे हासिलु कंदा आहियूं त असांखे मिसाल आहे आसानी थिए, यानी कि को बि कमु आहे असां साइंस, मिसाल अगरि असां अॼु खां काफ़ी साल पहिरियां ॾिसूं त जेको आहे सो घर कीअं हूंदा, यानी कि नॉर्मल घर हूंदा। पर अॼु अगरि असां घर ॾिसूं त वॾा वॾा बंगला, बिल्डिंग्स ठही वियूं आहिनि। इहे छाजे करे? त मिसाल माण्हुनि एक्सपेरिमेंट शुरू कयो, ऑब्जर्वेशन करणु शुरू कई, आहिस्ते आहिस्ते। माना पहिरियां हूंदा झोपड़ियूं हूंदियूं, पुराणा घर हूंदा, हिकु मंज़िल बि पूरी कान हूंदी। पर अगरि हींअर असां ॾिसूं त केतिरा यानी कि बिल्डिंगूं, मंज़िलूं ठही वेंदियूं आहिनि। इहे तॾहिं मुमकिन थियो जॾहिं जेके साइंटिस्ट हूंदा आहिनि, जेके साइंस पढ़ण वारा आहिनि, एक्सपेरिमेंट्स ऐं ऑब्जर्वेशन करणु शुरू कई त आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो तरक़ी थींदी वई। ऐं जेको आहे सो, ऐं अगरि ॾिसूं अॼु खां पहिरियां त जेको आहे सो माण्हू कीअं सफ़र कंदा, पैदल सफ़र कंदा, ठीकु आहे। यानी कि पहिरियां असां वटि काई शइ, पर अगरि अॼु ॾिसूं, अगरि असां अॼु जे दौर में ॾिसूं त असां वटि काफ़ी जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे। मिसाल साइंटिस्ट जेके साइंस पढ़ण वारा जिन एक्सपेरिमेंट्स कया, उन्हनि छा ठाहियो? इंजन ठाही, ठीकु आहे, इंजन ठाही, यानी कि गाॾियूं जेको आहे मुतारिफ़ करण, गाॾियूं ठाहिण खां पोइ आहिस्ते आहिस्ते जहाज़ ठही विया। हींअर दुनिया यानी कि तरक़ी करे पई। साइंस असां पढ़ंदे इन जे करे आहियूं, यानी कि असां इन जे करे त असां पंहिंजे लाइ आसानी पैदा कयूं। साइंस जेको आहे सो एक्सपेरिमेंट एंड ऑब्जर्वेशन करे जेको बि असां नॉलेज हासिलु कंदा आहियूं, उन खे असां छा चवंदा आहियूं? साइंस चवंदा आहियूं। एतिरे ताईं त तव्हांखे उमेद आहे सम्झ में अची वेंदो आहे। द स्टडी ऑफ जेको बि असां पढ़ियो, ॾिसो, अगरि मां चाहियां पियो त सिर्फ़ु डेफिनेशन लिखी ॿिनि लाइननि जी ही तव्हांखे मां ॿुधाए सघां पियो, पर मां चयो त थोरो कॉन्सेप्ट क्लियर हुजे त असांखे अॻिते हली जीअं ख़बर। साइंस जेको आहे साइंस त माशाल्लाह वॾी आहे, यानी कि तमामु घणी आहे। हाणे पोइ हुन खां पोइ साइंस खे जेको आहे सो डिवाइड कयो वियो आहे, ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल हीअ असां वटि साइंस आहे,
ठीक है, साइंस कयो आहे, साइंस आहे। हाणे साइंस खे छा कयो आहे, डिवाइड कयो आहे, साइंस के डिवाइड कयो आहे। साइंस के डिवाइड छो कयो आहे, साइंस के डिवाइड इन करे कयो वियो आहे त जीअं असांखे जेको आहे सो यानी कि आसानी थिए, फॉर इज़ीनेस। साइंस के जेको आहे सो डिवाइड कयो इन जे करे वियो आहे त इज़ीनेस जे करे, ठीकु आहे। साइंस के इज़ीनेस जे करे डिवाइड कयो आहे। कहिड़नि मिसाल कंहिंमें डिवाइड कयो आहे, हिकिड़ो मिसाल असां वटि शाख आहे, ठीकु आहे। हिन में असां पढ़ूं था लिविंग थिंग्स जे बारे में। ही थियो असांजो, हिन में असां पढ़ूं था लिविंग थिंग्स जे बारे में, ठीकु आहे। ऐं हीअ आहे मिसाल असां हिन में पढ़ूं था एनर्जी जे हवाले सां, एनर्जी था पढ़ूं, एनर्जी मैटर। ऐं वी आहे फॉर एग्जाम्पल असां उन में छा था पढ़ूं, उन में असां पढ़ूं था मैटर जे बारे में ऐं केमिकल कंपाउंड। केमिकल कंपाउंड जीअं असां वटि H2O थी वियो, NaCl थी वियो, जेके बि असां वटि मिसाल इहे आहिनि, इहे कंपाउंड जेके बि आहिनि उहे असां उन्हनि जे बारे में जेको पढ़ूं था। ही त माना थोरियूं आहिनि, साइंस खे काफ़ी जेको आहे सो ब्रांचिस में डिवाइड कयो आहे, पर मां तव्हांजे साम्हूं फ़िलहालु इहे एतिरो लिखियो आहे जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे। हीउ जेको डिवाइड कयो आहे सिर्फ़ु इन जे करे डिवाइड कयो आहे फॉर इज़ीनेस जे, यानी कि हिकु जेको माण्हू आहे मिसाल आहे त अगरि साइंस त माशाअल्लाह तमामु घणी वसी माना हर उनखे तव्हांखे जेको आहे सो ही सम्झ में अची वियो हूंदो। वधीक जेको आहे सो इंशाल्लाह सुभाणे खां असां बायोलॉजी जी जेका क्लास आहे इंशाल्लाह बाक़ाइदा असां स्टार्ट कंदासीं। 9th क्लास ऐं मैट्रिक जी जेका बायोलॉजी आहे, फर्स्ट लेक्चर जेको असांजो फर्स्ट चैप्टर आहे 9th क्लास जो, द इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी। एंड सेकेंड जेका असांजो जेको आहे सो मैट्रिक क्लास में आहे जेको गैसेस एक्सचेंज चैप्टर आहे, उन जो इंशाल्लाह सुभाणे खां बाक़ाइदा आगाज़ थींदो इंशाल्लाह। विद इन सम डेज फ्यू डेज असां जेको आहे सो केमिस्ट्री जी क्लास स्टार्ट कंदासीं इंशाल्लाह। तव्हांखे इन फेसबुक पेज जेको असांजो ज़मीर साइंस अकेडमी जे नाले ते आहे, तव्हांखे उन में असांजा जेके लेक्चर्स आहिनि इंशाल्लाह मिली वेंदा। अॼु जो जेको असांजो लेक्चर हो त व्हाट इज़ साइंस, उमेद आहे त तव्हांखे साइंस सम्झ में अची वेंदो। वधीक अगरि तव्हांखे का शइ सम्झ में न आई हुजे उहा पुछी सघो था।